बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सन टीवी न्यूज़ जो प्रोग्राम पेरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। असांजो अॼु को प्रोग्राम जेका कोरोना सूरत हाल आहे, कोरोना जी ही टी जेका लहर पंहिंजे छाई आहे, उहा उन टी लहर में तमामु घणी सूरत हाल जेका आहे अहिंजी थी वई आहे। उन जे लाइ तमामु घणे एहतियात करण जी ज़रूरत आहे। जेकोबाद शहर अंदरि उन ते कहिड़ी तरह सां उहो SOP ते अमल कराए पियो वञे, इंतिज़ामी हवाले सां उनजा केतिरा एफर्ट्स आहिनि, उहे समूरी जो समूरी सूरत हाल कीअं आहे, इन सॼी सूरत हाल खे वाज़े करण जे लाइ उन जी जेका कंडीशन आहे उनखे पधिरो करण जे लाइ सन टीवी न्यूज़ जेकोबाद जे ज़िले रिपोर्टर ज़ैन सरकी सॼी सूरत हाल खे फोकस कयो आहे। अचो तव्हांखे ज़ैन सरकी जी फोकस कयल सूरत हाल ॾेखारियूं। जी अजय साहब, सॼी दुनिया जी पाकिस्तान जे बि अंदरि जेको कोरोना जी टी लहर शुरू थी चुकी आहे, इंतिहाई ॿुधायूं त इंतिहाई ख़तरनाक लहर आहे। शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि में वञी ॾिसंदासीं, मुख़्तलिफ़ धंधनि में वञी ॾिसंदासीं, कारोबारनि में त उते SOP ते अमल कयो वञे थो या न। साईं, ज़िले इंतिज़ामिया ऐं पुलिस इंतिज़ामिया अघोर पंहिंजे बंगलनि में AC वारी जायुनि में निंड पई आहे। SOP ते कोई अमल न आहे। शहर में एतिरी माण्हुनि जी पे आहे, अस्पताल हुजे, शहर जो माना जेको आहे ख़रीदारी मर्कज़ हुजनि, माण्हुनि जी एतिरी रश आहे। ज़िले इंतिज़ामिया या पुलिस जो कोई बि एहलकार SOP ते अमल कराईंदे नज़र नथो अचे। दुकानदारनि खे पाबंद कयो वियो आहे, नोटिफिकेशन आयल आहे त बाबा तव्हां सैनिटाइज़र बि रखो ऐं जेको आहे मास्क बि इस्तेमालु कयो ऐं समाजी विथी सां जेको आहे ग्राहकनि खे बि पंहिंजनि खे विहायो, उन हिसाब सां डील कयो। पर हिते तव्हां दुकाननि ते वेंदो, जेकॾहिं दुकान में 10 माण्हुनि जे विहण जी जाइ आहे गॾियल, त उते 20 माण्हू वेठा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे 2 माण्हू जेके आहिनि ॿ जेके आहिनि दुकानदार हुजनि कम वारा, त उते 4-4 5-5 पंहिंजा मज़ूर बीहायूं वेठा आहिनि। ऐं जेको आहे ज़िले इंतिज़ामिया त पंहिंजी जाइ ते आहे, पर पुलिस जो कोई एहलकार बि उन्हनि ते जेको अमल कराइण जे लाइ न आहे। पुलिस सिर्फ़ु इन कम जे लाइ आहे त असांखे पैसा ॾियो, लॉकडाउन दौरान जेको आहे तव्हां दुकानु खोलियो, असांखे माना असांजा पैसा ॾियो, छो जो असांखो साहब माना जेको हद जो पैसा घुरे थो। साईं अल्लाह माफ़ी ॾे, हीअ कोरोना जी जेका टी लहर आहे जेका पाकिस्तान में जेको आहे शुरू थी चुकी आहे। तव्हां हैदराबाद जा शहर ॾिसो, कराची ॾिसो, ऐं मथे जेके पंजाब जा शहर आहिनि उते लॉकडाउन मुकमल लॻायो वियो आहे। जेको आहे गवर्नमेंट मजबूर थी जेको आहे उते लॉकडाउन हयो आहे, छो जो माण्हू जेको आहे जेको आहे बाज़ न अचनि पिया, ॿाहिरि घुमनि पिया, इन जे करे जेको आहे कोरोना जा मरीज़ वधंदा वञनि पिया। इन जे करे ई जेको आहे हैदराबाद जा बि तव्हां ॾिसो 19 अलाए 20 इलाइक़ा जेके आहिनि मुकमल लॉकडाउन हणी छॾियो अथऊं। कराची जा अहिड़ा कई इलाइक़ा आहिनि, पंजाब में त मुकमल लॉकडाउन लॻी वियो आहे। हाणे जेकॾहिं असांखे थोरो त को रिलीफ आहे, ज़िले इंतिज़ामिया जेकॾहिं चाहे उन ते अमल कराए त असांखे इहो रिलीफ वधीक मिली सघे थो। पर ज़िले इंतिज़ामिया चाहे थी त कोरोना जा केस ज़ाहिर थियनि, जीअं असां जेको आहे शहर मुकमल तौर ते बंदि कयूं। साईं, अवाम खे सम्झाइण वारी बि ज़िले इंतिज़ामिया आहे न। जेकॾहिं ज़िले इंतिज़ामिया खे हुकुम अहकामात अचनि था त ज़िले इंतिज़ामिया जो कमु आहे न उते वञे, जेको आहे बाज़ारनि में वञे, या बाज़ार जे जेके उन्हनि जा उहिदेदार आहिनि उन्हनि खे घुराए, उन्हनि खे पाबंद कयो वञे त बाबा तव्हां हिन SOP ते जेको आहे अमल करे पंहिंजो जेको आहे कारोबार हलाए सघो था। ज़िले इंतिज़ामिया कंहिंसां बि राब्तो करण जे लाइ तयारु न आहे। डिप्टी कमिश्नर खे त जॾहिं खां वठी जेको आहे एमरजेंसी कोरोना वबा जी टी लहर जी जॾहिं खां वठी शुरू थी आहे, त असां DC खे त शहर में ॾिठो ई न आहे। पर DC त पंहिंजी जाइ ते डिप्टी कमिश्नर, पर उनजो AC मुख़्तियारकार कोई बि जेको आहे शहर में नज़र कोन थो अचे असांखे विज़िट कंदो। साईं, किथे बि तव्हांखे SOP ते अमल न ईंदो। तव्हां ॾिसो, प्राइवेट सेंटर हुजनि, सरकारी अस्पताल हुजनि, कंहिं ते बि SOP ते अमल न आहे। सरकारी अस्पताल में एतिरो गेट को टपंदे त तोखे चवंदा आधा मास्क पा, अंदरि उनखे कोई बि चेक न कंदो त उनखे मास्क पातल आहे या को समाजी विथी आहे या न आहे। ऐं इन डॉक्टर खे तव्हां चओ सरकारी अस्पताल में वेही जेकॾहिं मरीज़नि खे ॾिस, चवंदो न सही कोरोना जो लेटर अची वियो आहे, असां जेको आहे मरीज़ उते न ॾिसंदासीं ऐं असांखे सख़्ती सां जेको आहे मना थियल आहे। ऐं इहे ई डॉक्टर प्राइवेट सेंटर ते वेही डेली जेको आहे 60-60, 70-70, 100 मरीज़ ॾिसनि था, जेके 500 खां 1000 रुपयो फीस वठनि था। न बिल्कुलु, हे त असांजे लाइ आवाम जे लाइ बि हिकिड़ो मतिलबु ॾिसो न पंहिंजो नुक़सानु थिए थो। अगरि SOP ते तव्हां अमल नथा कयो और समाजी जो फ़ासिलो तव्हां नथा रखो त ॾिसो न कोरोना वबा जेकी आहे पूरी दुनिया ते अटैक कयो आहे। असां हुकूमती अहकामात ते अमल कयूं, SOP ते अमल कयूं, मास्क जो इस्तेमालु कयूं और समाजी दूरी इख़्तियार कयूं। असां हुकूमत खां बि मुतालबा कंदासीं त जीअं पंहिंजे आवाम खे रिलीफ ॾिए और जो लॉकडाउन में थोरो नरमी इख़्तियार करे, जीअं आवाम बि पंहिंजी जेकी सहूलियात आहे, ईद जी ख़ुशियूं, ईद जी ख़रीदारी आसानी सां करे छॾनि। और लॉकडाउन जे करे त रश में इज़ाफ़ो थी वेंदो और माना आवाम त उन ते अमल न कंदी। बिल्कुलु इन में कोई शक न आहे। इंतिज़ामिया खे इन ते पंहिंजो किरदारु अदा करणु खपे, शहरियुनि खे बि किरदारु अदा करणु खपे। ऐं जेको दुकानदार आहिनि
ताजिर बिरादरी आहे उन्हनि खे बि पंहिंजो इन ते आवाम सां और ज़िले इंतिज़ामिया सां ताउन करणु खपे त जीअं हिक ॿिए जो पंहिंजो हिक ॿिए जी बांह ॿेली थी सघे। इहो त इंतिज़ामिया जो कमु आहे त उन ते अमल दरामद कराए पंहिंजा जेके अहकामात आहिनि उन ते अगरि उहो पंहिंजो दुकानदार उन ते अमल नथो करे त उन ते सख़्ती करनि। सैनिटाइज़र आहे, मास्क और जेके SOP जी इख़्तियारात आहिनि उन ते पंहिंजो अमल कराइनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त काई वबा न आहे, हे सॼो कुझु ड्रामो आहे गवर्नमेंट जो हिकिड़ो रचायो। पर पहिरीं ॻाल्हि इहा त जिथे मर्ज़ आहे त उन्हनि शहरनि खे तव्हां कंट्रोल कयो, उन सूबे खे कंट्रोल कयो, तव्हां उनजूं बॉर्डर सील कयो। हिते असां वटि जैकाबाद में ज़ीरो रिज़ल्ट आहे, कंहिंखे बि किरोना न आहे। पोइ हिते एॾो ज़ुल्म छो? ग़रीबनि जा कारोबार बंदि, दुकान बंदि, जेको रेड़ी वारो कमाए त उहो ई कीअं करे? कुझु सोचे गवर्नमेंट। किरोना इहा कहिड़ी किरोना आहे जेकी आचर ते बि सुम्हे थी, आचर ते अचे थी ऐं जुमे ते अचे थी ऐं सॼो ॾींहुं नथी अचे, 5 बजे खां पोइ अचे थी। न SOPs ते अमल छा ते कयूं? या पुलिस खे नथी चिंबड़े, ॿियनि खे नथी चिंबड़े, राति जो अचे थी, 5 बजे खां पोइ अचे थी, सॼो ॾींहुं निंड करे थी। इहा कहिड़ी किरोना आहे? छड़ो डॉलरनि जो चक्कर आहे, हे सॼो पैसनि जो चक्कर आहे, ॿियो कुझु बि न आहे। न, ही बीमारी मज़ाक न आहे, बिल्कुलु इहा बीमारी आहे। SOPs ते बि अमल करणु घुरिजे ऐं पंहिंजो जेको आहे बिल्कुलु मुकमल डॉक्टरनि जी हिदायत ते अमल करणु घुरिजे। पर छा कजे, मजबूरी आहे ऐं अवेयरनेस न आहे। माण्हू इन ॻाल्हि खे अञा ताईं जेको सम्झनि था त हीउ कहिड़ो मज़ाक आहे, हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे, गवर्नमेंट पंहिंजे लाइ करे थी, ईअं न आहे। इहा वाक़ई ॻाल्हि आहे, बीमारी आहे, असांखे इन ते अमल करणु घुरिजे। तमामु घणी ख़तरनाक आहे, छो त हीउ विचड़ंदड़ बीमारी आहे, तमामु घणी ख़तरनाक आहे ऐं असांखे इन जे लाइ एहतियात करणु घुरिजे। इन जो हल इहो ई आहे SOPs ते अमल करणु। बिल्कुलु नथी अचे। मास्क आहे, माण्हुनि खे आहे, चवां थो अवेयरनेस न आहे, माण्हुनि खे शऊर न आहे। मूंखे आहे मास्क, हाणे लाथो, जॾहिं ॿाहिरि हेॾे अंदरि आयुसि मां मास्क लाथो, मुंहिंजे खीसे में आहे, मां हाणे लाथो आहे। थोरो साहु मुंहिंजे थो, मिटी आहे, दज़ आहे, इहो इन जे करे थोरो लाथोसीं हाणे रोज़ान साहु मुंहिंजे थो। अवाम खे जेको गवर्नमेंट ॾसियो आहे, डॉक्टरनि ॾसियो आहे, उन मुताबिक़ हिकु विथी रखणु घुरिजे, हथ साफ़ु रखणु घुरिजनि, मास्क पाइणु घुरिजे ऐं इहो सैनिटाइज़ इस्तेमालु करणु घुरिजे ऐं जेको रश वारी जाइनि ते न वञणु घुरिजे, सफ़ाई रखणु घुरिजे। इंडिया में हेॾो सारो करोना कर खयो आहे, उन खां पोइ जेको ऐलान थियो, मूंखे त नज़र नथो अचे असांजे शहर में किथे SOPs या को उन ते अमल कराइण वारो नज़र कोन आयो आहे। लिहाज़ा आऊं हिन मीडिया जे तवसत सां आम माण्हुनि या इंतिज़ामिया खे अर्ज़ु रखंदुसि त महिरबानी करे SOPs ते अमल कराइनि ऐं माण्हू बि पंहिंजो पाण एहतियात कनि ऐं SOPs मुताबिक़ जीअं रखियो वियो आहे गवर्नमेंट जी तरफ़ां उन ते अमल कनि। असां जैकबाद शहर में पुलिस ॾिसूं ई कोन था। चढ़ो शाम जो अचनि था 6-7 बजे, दुकान बंदि कयो, ॾींहं जो को बि रश आहे, लंघण जो जॻह कोन्हे, को औरतुनि खे गुज़रण जी जॻह कोन्हे, कलाकनि जा कलाक औरतूं बीठा आहिनि, पुलिस जो नालो ई कोन्हे, एॾो रश आहे, न को कंहिंखे मास आहे, न मर्द खे न औरत खे, कंहिंखे बि कोन्हे, दुकानदारनि खे बि तक़रीबन एॾो मास कोन्हे को, तो पुलिस वारा ज़ाहिरी कोन्हे को, बाक़ी कंहिं शरीफ़ माण्हू खे वठी करे तंग करनि था, बाक़ी ईअं कंहिंखे बि कोन था वठनि। हर को बग़ैर मास जे घुमंदा वता आहिनि। एॾो रश आहे, एॾो रश आहे जो लत रखण जी जॻह न आहे। ज़िले इंतिज़ामिया पंहिंजे बंगलनि ताईं महदूद आहे। पंहिंजे SP साहिबु चए थो मां वज़ीर आज़म लॻल आहियां, DC बि चए थो मां बि सदर लॻल आहियां। ज़िले इंतिज़ामिया कॾहिं शहर में आया ई न आहिनि त शहर जो ट्रैफ़िक जो छा हाल आहे, को औरतुनि सां जेको ज़्यादती थिए थो उन्हनि जो छा हाल आहे। ज़िले इंतिज़ामिया बंगलनि में वेठा आहिनि, जेकॾहिं फ़ोन करण जो कयूं था त फ़ोन अटेंड करण जे लाइ तयार ई न आहिनि। को बि इमरजेंसी थी वञे SP साहिब ॾे फ़ोन कर, SP साहिब फ़ोन न खणंदो आहे। इहो ख़बर पइजी माण्हुनि जो अफ़वाह, लेकिन असां वटि त कोन आया आहिनि जो पैसा असांखे ॾियो। बाक़ी ॿिया आम दुकानदार चवनि था त कंहिं को 200 कंहिं को 300 वठनि था, लेकिन असां वटि कोन आया आहिनि। जेके असां 2-3 दुकान असांजा मुंहिंजा बि आहिनि बंगलाड़नि जा, असां वटि को बि पुलिस वारो पैसो घुरण कोन आयो। हक़ीक़त ई उहा मज़ाक सम्झनि था। जेकॾहिं मज़ाक न सम्झनि त एहतियात करनि न, जॾहिं एहतियात ई न आहे त पोइ मज़ाक आहे न। अलाह जे करे जेकॾहिं एहतियात असां न कयोसीं त एतिरो नुक़सानु थी सघे थो जो असां बर्दाश्त न करे सघंदासीं। साम्हूं आहे बिल्कुलु, जिते किथे सऊदी अरब में, जिते किथे
तैयारा बंदि थी विया आहिनि, हर शइ बंदि थी वियो आहे। जेकॾहिं एहतियात न कयासीं त हालात कंट्रोल को निकिरी वेंदो। ख़बर न हाली त इहो लॻो पियो आहे ईअं कोई अमल दरामद नथो थिए। गवर्नमेंट अमल दरामद करे त ॾाढी सुठी ॻाल्हि आई आहे। त पोइ हाणे हिकिड़ा कंहिंखे ॾिसूं था कंहिंखे पातल आहे त पाण असां बि त ईअं बीठा। बीमारी त आहे ख़तरनाक, बीमारी आहे त ज़रूरु गवर्नमेंट त असांजे करे ई बंदि कराए थी। गवर्नमेंट छो थी बंदि कराए? गवर्नमेंट असांजे ई रवैये सां बंदि कराए थी। आवाम बचे न। अगरि गवर्नमेंट इहा छॾे ॾिए त मरंदो त हर कोई पाण वञी। गवर्नमेंट त असांजी कोशिशि करे रही आहे त भई मास्क पायो या कोशिशि कयो, दुकान शहर बंदि करायो। गवर्नमेंट को नुक़सानु आहे, गवर्नमेंट खे पंहिंजो नुक़सानु बि त आहे। दरअसल ॻाल्हि इहा आहे त SOPs ते अमल न आहे। SOPs ते अमल जेको हू करणु चाहिनि पिया, जेको करणु घुरिजे आहे, उन तरीक़े सां SOPs ते अमल न थी रहियो आहे। जेका बाजे अंदरि तव्हां ॾिसो त कलो कोॾी आहे, मालपड़ी आहे हले पई, उते केतिरा ई माण्हू हज़ारनि जी तादाद में माण्हू गॾु थियनि था पिया, उन ते को SOPs ते अमल न आहे। बाक़ी हाणे हिते शहर ग़रीब तबिको आहे, जंहिंजा दुकानदार आहिनि, बेमिसाल आहे, बेरोज़गार आहिनि, किराया भरनि था, मसवाड़ भरनि था, ऐं सिर्फ़ु उन्हनि जो ज़ोर इहो आहे त पोइ दुकान बंदि कयो, शहर बाज़ारूं बंदि कयो। ऐं बाज़ारूं बंदि करण सां SOPs ते अमल न आहे। SOPs ते अमल इहो आहे, सभ खां पहिरियों त आवाम खे पाण खे बि SOPs ते अमल करणु घुरिजे। पढ़ियल लिखियल तबिको हमेशह मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि उते उन्हनि पंहिंजे मर्ज़ीअ सां SOPs ते अमल कयो आहे, पाण में फ़ासिलो रखियो आहे। हुननि जेको आहे न कोरोना जहिड़े मूज़ी मर्ज़ खे शिकस्त ॾिनी आहे ऐं ॾियनि पिया। असां वटि अञा ताईं हिकिड़ो जेको आहे अहिड़ो माहौल हली रहियो आहे त ख़ासि करे ॿाराड़ी जो तबिको हुजे या हितां जो आम जेको माण्हू हुजे, उहो इन शइ खे का शइ बि नथो सम्झे। ऐं इंतिज़ामिया बजाए इंतिज़ामिया खे घुरिजे हा त हू शहर जे अंदरि हैंडबिल विराए हा, अवाम में जागृता मुहिम पैदा करे हा, अवाम में जागृता पैदा करे हा, त जीअं अवाम खे शऊर अचे हा, हू अहिड़े तरीक़े सां SOP ते अमल थियो। बाक़ी हाणे बाज़ार बंदि करण सां या ज़बरदस्ती दुकानूं बंदि करण सां अहिड़े तरह सां इन्हनि शयुनि ते को बि जेको आहे फ़र्क़ु न पवंदो। पुलिस वारा आहिनि सिर्फ़ु शाम जो लठ खणी जेको आहे सरेआम भॼंदा वञनि था, ग़रीब मिसकिन माण्हुनि खे तंग कनि पिया, दुकानदारनि खे तंग कनि पिया। ऐं कुझु जेके बासर जेके कारोबारी माण्हू आहिनि उहे इन्हनि जा दुकान हलनि था पिया, कॾहिं शटर हेठि करनि था, कॾहिं मथे करनि था। बाक़ी सभ खां वधीक जेको हाणे कोरोना जे हवाले सां जेको नुक़सानु थियो आहे, हेठिएं तबिके जे माण्हू खे थियो आहे, ग़रीब तबिके जे माण्हू खे थियो आहे, मज़दूर खे थियो आहे। ऐं मज़दूर जेको आहे ॾाढो फाका कशी वारी सूरत हाल आहे। ईद जा ॾियारा आहिनि, तमामु तंगी वारी सूरत हाल में गुज़ारनि था पिया। बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे त असल में ॻाल्हि इहा त असां वटि पढ़ियल लिखियल तबिको घटि आहे। हो इन कोरोना खे त का शइ सम्झे ई नथो पियो। असल में जेको पढ़ियल लिखियल तबिको आहे उहो सम्झे पियो थो त कोरोना हिकु मर्ज़ आहे, बीमारी आहे। उनखे शिकस्त ॾियण जे लाइ असांखे अवाम खे हिकु बुनियादी तौर ते हिकु सुहिणे नमूने सां फ़ासिलो रखिणो आहे ऐं जेको आहे उन्हनि जे हिसाब सां SOPs ते अमल करिणो आहे। असां उन्हनि शयुनि ते नथा कयूं। बाक़ी इंतिज़ामिया हिकिड़ी शइ करे, सिर्फ़ु आवाम जे मथां लठ न हुजे, दुकानदारनि जे मथां लठ न हुजे। हू हिकिड़े क़िस्म जो मिसाल आहे हैंडबिल ठाराइनि, शहर जे अंदरि हिकिड़ा ऐलान कराइनि, आम ॻोठनि में वञी ऐलान कराइनि, आम माण्हुनि खे सम्झनि त बाबा हीअ बीमारी आहे, हीअ ईअं ख़तमु न थींदी, इहा SOPs तां ख़तमु थींदी। ऐं उन सां गॾोगॾु मुआशी तौर ते जेके तंग माण्हू वेठा आहिनि, जेके ग़रीब मिसकिन वेठा आहिनि, जेके रोअनि था, जेके फ़ाका कशी ते गुज़ारनि था, उन जे लाइ बि कुझु कमु करनि। उन्हनि जे लाइ मिसाल जे करे अहिड़े क़िस्म जा रोज़गार जो रस्तो छॾनि या उन्हनि सरकारी सतह तां उन्हनि जी अहिड़ी का मदद कई वञे जीअं हू पंहिंजो पेट गुज़र करनि, पंहिंजे बचनि खे मानी खाराए सघनि। इंतिज़ामिया अहिड़े क़िस्म जी का बि न कई आहे। बाक़ी जेको हाणे पुलिस ज़बरदस्ती डंडे ज़ोर ते शहर बंदि कराईंदी ऐं अवाम हली ईंदी शहर में, या मिसाल बासर माण्हू दुकान खोलींदा, हेठो ग़रीब तबिको पीसिजी वेंदो। नतीजे में अॻिते हली लान आर्डर जी सूरत हाल पैदा थींदी ऐं नतीजे में उन ते कंट्रोल न करे सघंदा। असल बुनियादी ॻाल्हि इहा त इंडिया जी सूरत हाल खां पाकिस्तान जी सूरत हाल मुख़्तलिफ़ आहे। पाकिस्तान में पढ़ियल लिखियल तबिको अञा वधीक आहे। इंडिया जा एतिरा इलाइक़ा आहिनि, भले खणी उन कुझु इलाइक़ा उन्हनि जा सुलझियल आहिनि, पर उन जा कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके असांखां बि वधीक हेठी सतह ते बुख फ़ाकाकशी ते गुज़ारनि था कया। उन्हनि में इल्मु न आहे, शऊर न आहे। अलाह न कंदो असां वटि अहिड़ी सूरत हाल पैदा न थींदी। असांजी अवाम जेको आहे अहिड़े क़िस्म जी सुजाग आहे, जेकॾहिं के अहिड़े हंगामी तौर ते अहिड़ा गवर्नमेंट असांजी सरकार फ़ैसिला कंदी आहे ऐं हंगामी तौर ते फ़ैसिला कंदी आहे त कॾहिं असांजी अवाम उन खे ओबे कंदी आहे ऐं उन्हनि ते अमल बि कंदी आहे। जेका बि आहे साईं इहो जेको आहे बीमारी वबा हिकु वॾी बीमारी आहे। असो नथो कयो न इंतिज़ामिया न छा, दुकान हर शइ खुली आहे, लॉकडाउन आहे बि नथा कयो साईं, कुझु बि नथा कयो। खुलियल आहे, दुकान बि खुलियल लॻी पियूं आहिनि, न कोई मास्क पाए थो, रश लॻी पई आहे। अमल नथा करे सघे बिल्कुलु साईं, अमल हिते नथो थिए। के दुकानदार सफ़ा बंदि हंधि के खुलिया पिया आहिनि। हाणे मां पाण गैस वारो आहियां, गैस जो दुकानु आहे अॾे में। हाणे साम्हूं गैस वारो हिकिड़ो खोली वेठो आहे सरेआम,
रोड जे मथां गाह पीड़ीअ साम्हूं खोली वेठो आहे। मुंहिंजो दुकान गैस जो अंदरि अॾे में मां बंदि कई वेठो आहियां। हिते तव्हां ॾिसो जॾहिं असां साइड वारा ई बंदि आहियूं त पोइ सरेआम छो खोली वेठो आहे? इहो मां तव्हांखे ॿुधायां थो, जेके पुलिस वारा अचनि था ॾिसनि था उनखे बंदि नथा कराइनि। हे 2 कानून हलनि था हिते, इन ते अमल नथो थियो वञे। साईं ख़तरनाक त असां ॿुधूं था, पर अलाह कयो असां वटि हिते पाकिस्तान में एतिरी न आहे जेतिरी ॿिए हंधि आहे। असां वटि इनशाला असां मुस्लमान आहियूं, कलमो पढ़ूं था, इनशाला असां वटि न थींदी उहा बीमारी जेका असां ते हिते साईं चवनि था त हेतिरी बीमारी आहे, उहा न आहे इनशाला ताला। हा, अलाह जे हुकुम सां असां न, पर कारोबार खे असांखे धको लॻो आहे। असांजी ईद जेका आहे ईअं विञाइनि था, हाणे सरेआम किथे खुलियल आहे किथे बंदि आहे। साईं हिते असां इहो अख़बारी बयान पढ़ूं था, छड़ो इहो लिखत में चवनि था हेतिरो हे आहे, पर अमल न आहे उहो साईं। हा हा, जेके ॻाल्हियूं वॾियूं आहिनि उन ते अमल नथो थिए साईं, ॿुधो न। हा साईं, उहो जेको वॾो दुकानदार आहिनि उहे मालिक पाए थो, बाक़ी ॿिया त सरेआम तव्हां ॾिसो त बाज़ार में घुमंदा वतन था। अल्लाह खैर कुछ नहीं, यहाँ भी जखमाबाद सिंध इलाके में कम है और यहाँ भी कारोबार आखिरी एक दिन है, उसी से बाद फिर बोल रहा है कि 8-10 दिन बाजार बंद है और कोई कारोबार बिल्कुल है। महंगाई इतना बढ़ गया था कि अंदाजन 100 से कोई 10% लोग नहीं आ रहे। हाँ हाँ समझे, मगर माशाल्लाह इधर सिंध में बिल्कुल कम है। हालांकि यहाँ पे 100% से 2% भी नहीं है जखमाबाद इलाके में। क्यों, हम हमारे 4-5 महीने में किसी ने शुक्र अल्हम्दुलिल्लाह ग्राहक जब आ रहे हैं, हम खुद भी इधर, हमारे बच्चे भी इधर, किसी के तक बीमारी नहीं होगी। हाँ हाँ इशू, हाँ पूरा इधर रखा है वो सब अपने भाइयों के पास है, हमारे पास भी इधर ही रखा है। अभी वो गिरा का साथ थोड़ा सा ये जो हमारे दाढ़ी में मेहंदी लगा रहा हो ना, उसी वजह से खारिश हो गई थी, ये थोड़ा सा पसीने की वजह से मैंने निकाला, वापस पहना है। मास्क पायो आहे साईं, पर गैर ज़िम्मेवारी न आहे, बिल्कुलु आहे। इन सां तव्हां नथा सम्झो त हीअ न सिर्फ़ु ॿियनि जे लाइ, पंहिंजे लाइ बि ख़तरनाक आहे। न बिल्कुलु मास्क पायो आहे असां वटि, हुयो हाणे लाइ छॾियो। सैनिटाइज़र आहे, कंहिं वटि ई न। इहा लापरवाही न बिल्कुलु खणी था रखूं था पिया सैनिटाइज़र। ऐं सम्झो त गवर्नमेंट जेको आहे बसि लॉकडाउन करे इन खे बहितर आहे। न हे ज़रूरी आहिनि साईं, आहिनि मास्क पियो आहे, लॻायो आहे, बाक़ी सैनिटाइज़र खणी था अचूं। न न न बिल्कुलु मज़ाक कीअं साईं, इहा बीमारी आहे, बिल्कुलु आहे, इन जो ख़्यालु कयूं था असां। न न मास्क हाणे लाथो आहे, 5 मिंट थिया आहिनि। हे छा पियो आहे न, सभु खे पियो आहे। हे छा आहे, हे मां हाणे लाथो आहे सिर्फ़ु, सभु खे पियल आहे। न मज़ाक न आहे, असां पाण परहेज़ कंदा आहियूं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। न न ज़िम्मेदारी आहे कीअं न आहे, न निभायूं था। बसि तुंहिंजे मुंहं ते पाणी अथव, हाणे पाणी पी तुम, इन जे करे मां लाथमि। साह मुंहिंजे पे थोरो पाणी, मुंहिंजे मायूं बीठियूं खोड़, उन करे। साईं अवल त इहो आहे जो अॻे हुयो माना सीनियर सिटीज़न जे हिसाब सां, ॿियो हेल्थ फ्रंट लाइन हेल्थ वर्कर्स जे लाइ, फ्रंट लाइन हेल्थ वर्कर तक़रीबन असां ईअं थी विया आहिनि। ऐं उन खां पोइ सीनियर सिटीज़न आया, उहे बि तक़रीबन हलनि था पिया रूटीन में। पोइ आई 50+ वारा, उहे बि हलनि था पिया। हाणे अची वियो आहे 40+ वारा। 40+ वारे बि इहो आहे जो हाणे थोरो माना अवेयरनेस घणी अची वई आहे। 40 साल जेके मथे आहिनि उहे तक़रीबन डेली हाणे असां 90-100 डेली सुबुह जो कयूं था पिया, ऐं 80-90 तक़रीबन असां राति जो कयूं था पिया। 2 शिफ्टनि में असां वटि हलंदी, नाइट शिफ्ट बि आहे ऐं मॉर्निंग शिफ्ट बि आहे। मॉर्निंग शिफ्ट असांजी सुबुह जो 9 बजे कोठी 1 बजे ताईं आहे, ऐं जेका नाइट शिफ्ट आहे 8:30 कोठी 12 बजे ताईं असां शिफ्ट हलायूं था पिया रमज़ान जे करे। असां कोई कोशिशि कयूं था पिया। एक्चुअली छा आहे जो असां वटि हिते रश तमामु घणी थिए थी पई, माण्हुनि खे सम्झायूं था, माण्हू सम्झनि कोन था। पढ़ियलु लिखियलु त माण्हू सम्झी थो वञे, बाक़ी जेके आम माण्हू उनखे सम्झाइण में थोरो टाइम लॻे थो पियो। इशू इहो आहे, ॿियो कोई इशू न आहे। हा कोशिशि त इहा कयूं था पिया। न इहा तक़रीबन असां वटि जेका डेली केसिस, उहो मुंहिंजो डॉक्टर अजीता मुंहिंजो फोकल पर्सन आहे, उनखे ख़बर आहे। छो की मां आहियां वैक्सीन सेंटर जे मथां, उहो कोविड जेको आहे उहो अलॻि डिपार्टमेंट जो अलॻि फोकल पर्सन आहे, उनखे डेली जी ख़बर हूंदी। बाक़ी थियनि नथा, डेली सां सिलसिले में थियनि था पिया, रूटीन में थियनि था पिया। हाणे जेको रेशियो आहे उहो DPCR ऑफिस असांजी DC ऑफिस में, उन वटि तव्हां डेली जेका अचे थी उते अचे थी पई। असां वटि तक़रीबन 4 लेडी डॉक्टर आहिनि जेके कोविड में अपॉइंट थियल आहिनि, ठीकु आहे। प्लस में हिकिड़ो मेल डॉक्टर आहे, ॿियो मां फोकल पर्सन मां बि ॾिसां थो पियो, पाण वेठो आहियां। सॼी मॉर्निंग में बि कयां थो पियो, नाइट बि कयां थो पियो, 2 शिफ्ट में वेठो आहियां, पाण ॾिसां थो पियो। बाक़ी नाइट में असांखे डॉक्टर कोई बि न आहे। असांखे नाइट शिफ्ट में असां चयो आहे साहिब खे, DIO साहिब खे, त असांखे डॉक्टर ॾियो असांखे नाइट में। उन्हनि एग्री कयो आहे जो ॾींदासीं, ऐं आयो कोई बि न अञा ताईं। हा असां वटि कोविड में आहिनि डॉक्टर, ख़बर पई आहे। छो जो मां शाम जी शिफ्ट में उहे जेको आहे जेके डॉक्टर जी ड्यूटी आहे, 2 डॉक्टरनि जी ड्यूटी आहे, पर उहे 2 जेके आहिनि से कोन था अचनि।
जेशो साहब खे लेटर लिखियो आहे MS साहब तो असां वटि न पुॻा आहिनि। हुनजो चवणु इहो आहे जेके डॉक्टर जिन ड्यूटी आहे हिते उहे चवंदा असांखे ॿी असाइनमेंट आहे, असांखे इहा असाइनमेंट न आहे, उहा अलाए ख़बर न आहे उनखे, उन ख़बर हूंदी ॿी असाइनमेंट जे मथां हिते रोस्टर लॻल आहे ॿाहिरि दर ते, तव्हां ॾिसंदो त वधीक बहितर आहे। नाला मूंखे नाला जेको आहे सो एक्चुअली जेको आहे नाला लिखियल आहिनि, बसि रोस्टर लॻल तो आहे, नाला सुठी ॻाल्हि न आहे जो वेही करे मीडिया ते चङो आहे, पर उन्हनि जो इहो चवणु आहे त असांखे असाइन ॿी शइ जी असाइन थियल आहे, ॿिए वर्ग जी असाइन थियल आहे असांखे, असां हिते न आहियूं। हा थोरो जो आहे नी थोरो कम्युनिकेशन गैप आहे थोरो। मां फोकल पर्सन आहे सिविल अस्पताल जो कोविड-19 जो। तव्हांजे MS साहब लाइ किथे आहे? MS साहब मीटिंग ते वियो। भला सिविल अस्पताल जे अंदरि करतिना सेंटर या आइसोलेशन वार्ड तव्हां ठाहियो आहे? जी हा, असां वटि 20 बेडेड आइसोलेशन वार्ड आहे इंडोर में। जी हुनमें छा छा इंतज़ाम कया आहिनि तव्हां वटि? हुनमें असां वटि पहिरियों त असांजो जेको एडल्ट वैक्सीनेशन सेंटर आहे उन इंडोर में, ऐं ॿियो जेको आहे सो असांजा 20 बेड आहिनि, उनमें ऑक्सीजन आहे आइसोलेशन वार्ड, हुते जेको को मरीज़ अहिड़ो थियो त असां उनखे हुते रखंदासीं। तव्हांखे पर वेंटिलेटर वग़ैरह जी सहूलियत ॾिनी वई आहे? न, वेंटिलेटर असांजो जेको जिम्स आहे अस्पताल उनमें वेंटिलेटर आहे, जेको सफ़ा सीरियस थींदो त उहो होॾे शिफ्ट थींदो। तव्हां हिते माना केतिरे मरीज़नि खे आइसोलेट करे सघो था? 20 बेडेड आहे फ़िलहाल, जे ज़रूरत पई त वधाए सघूं था। असां सर्कुलर बि कढियो आहे स्ट्रिक्टली, मास्क वग़ैरह सॼो असां उन्हनि खे सप्लाई कया आहिनि त इन्हनि खे फॉलो कयो, जो पर्सनली नथो करे त उहो उनजो कसूर हूंदो, उन खिलाफ़ एक्शन खयो वेंदो। प्रोसेस इहो आहे जो जेको निम्स हिकिड़ो मोबाइल मैसेजिंग सिस्टम रखियो आहे 1166, हुन ते पंहिंजो शिनाख्ती कार्ड नंबर मोकिलिणो आहे। उनजे बाद जेके 41 खां मथे 41 साल खां मथे जा शहरी आहिनि उहे जीअं मैसेज मोकिलींदा हुननि ते हिकिड़ो मैसेज अची वेंदो जंहिंमें हिकिड़ो कोड बि हूंदो, उहो कोड खणी करे असां ते ईंदा आहिनि, असां पंहिंजे सिस्टम में हणंदा आहियूं, उनजो फॉर्म फिल कंदा आहियूं, उनजे बाद उहो ओके थींदो आहे। डेली बेसिस ते असां वटि तक़रीबन 50 जे क़रीब माण्हू अचनि था, शहरी जेके आहिनि उहे अचनि था। हेल्थ केयर वर्कर हुननि जे अलावा आहिनि, हेल्थ केयर वर्कर बि उहे जेके रजिस्टर्ड हूंदा आहिनि पंहिंजे इदारनि जी तरफ़ां, उहे अची करे वैक्सीनेशन कराइनि था। असांजा तक़रीबन 80% थी विया आहिनि सर। कुझु फीमेल्स रहियल आहिनि, उहे बि हुनमें हुननि जेकी मना कई आहे, जेके प्रेगनेंट वूमेन आहिनि ऐं जेके फीडिंग्स वारियूं लेडीज़ आहिनि उहे नथियूं हणाए सघनि, उनजे करे उहे कुझु रहियल आहिनि। बाक़ी तक़रीबन 80% जेम्स जो अमलो थी चुको आहे। जी जी, असां हिते बि उहो ख़्यालु रखियो आहे, असां सैनिटाइज़र यूज़ करायूं था, मास्क जे बग़ैर माण्हुनि खे नथा घुरायूं अंदरि, सम्झे, माण्हुनि खे ॿुधायूं था, अवेयरनेस ॾियूं था, बाबा ॿाहिरि तव्हां वञो, समाजी फ़ासिलो रखो, सैनिटाइज़र जो इस्तेमालु कयो, मास्क जो इस्तेमालु कयो, इहे सॼियूं उनखे असां हिदायत बि ॾियूं था माण्हुनि खे। सर जेॾी महिल सेंटर या जिम्स खुलियल न हुयो त इहो बिल्कुलु मसइलो हुयो, तव्हांखे सही मालूमात मिली। पर जॾहिं को असांखे तक़रीबन 1 हफ़्तो थियो आहे सेंटर शुरू थियो आहे, असांजो पहिरियों असां जेकी स्टार्ट कई आहे उहो पंहिंजे अमले मां ई शुरू कई आहे। शुरू में असां पंहिंजे अमले कयो आहे, हे 1 मई खां वठी करे जेके आहिनि सिटीज़न अचणु शुरू थिया आहिनि असां वटि। ऐं सभु खे ॿाहिरों बि गेट ते बि चऊं था, अंदरि हिते मास्क ॾियूं था, मास्क पायो, माण्हू पाइनि नथा, माण्हुनि में अलाह हिदायत ॾिए माण्हुनि खे, ॾाढो सम्झायूं था पर सम्झनि ई नथा। इंतज़ामिया से असांजा ॿ टे माण्हू असांजा बीठा आहिनि, ॿाहिरों बि आहियूं बीठा आहियूं, 2 चौकीदार, बाबा मास्क ॿाहिरों माण्हू वठण लाइ बीठा आहिनि, मास्क वठो पोइ अंदरि वञो, वठनि था पाइनि ई नथा। बिल्कुलु कोशिशि ॾाढी कयूं था, पर माण्हुनि में ॾिसो था शहरदारी आहे हिते, हर को हिक ॿिए खे सुञाणे थो पियो, साईं मां बसि पावां थो पाए निकितो हले थो वञे। बिल्कुलु असां त ॾाढो सॼो ॾींहुं सम्झायूं था, पाण वठी ॾियूं था, मास्क पाण पायूं था, ॿियनि खे चवंदा बाबा मास्क पाओ, माण्हू बीठा आहिनि 2-3 ॼणा चवनि था बीठा, ॾिसो था हाणे तव्हांजे अॻियां पती बि वेठा आहिनि, काफ़ी नथा पाइनि, हुननि खे विढ़ूं त न हुननि सां। बसि कोशिशि ॾाढी कयूं था, माण्हू सम्झनि नथा, ॾाढी चऊं था बाबा थोरो विथी करे वियो, जुदा थी वियो। मास्क पायल आहे सभु खे, जे नथा पाइनि असां कोशिशि कयूं था पाराइण जी। इहो इंतिज़ाम अची या पुलिस को हिकिड़ो असांखे ॾियनि, 4 कलाक जहिड़ो सिपाही ॾियनि हिकिड़ो असांखे, असांजो मसइलो थी सघे थो। इहो इंतिज़ाम खे तव्हां चओ, असांजी रिक्वेस्ट आहे हिकिड़ो सिपाही ॾियनि, उनखे बि ख़्यालु ॾियणु खपे न, डॉक्टर बि रिस्क में वेठो आहे। केतिरी हाणे तव्हां कलाक बीहो, तव्हां ॾिसो की मास्क केतिरी कोशिशि कयूं था असां, चओ तव्हां इंतिज़ाम तरफ़ हिकिड़ो सिपाही जो छॾो 4 कलाक नथा ॾेई सघनि असांखे। कयूं था कोशिशि कयूं था, असांखे रिस्क न आहे, मास्क न पियो हुनखे, असांजे स्टाफ खे रिस्क न आहे, असांजी फैमिली खे रिस्क न आहे। रेंजर साहिब पियो नी जे सही आहे तव्हांजो कमु। हाणे हितां खां पोइ पेशेंट अचनि था की कंहिं घणा दफ़ा ॿाहिरि निकिता, पुछनि घणा था निकिरी ॿाहिरि मां, कलाक वञूं था असां, तव्हां कुझु कयो, तव्हां ॾियां थो कलाक पूरो। जॾहिं फ़ौज अची वई आहे, DC हुकम चढ़ी वियो, SP चढ़ी वियो, पोइ बि कंट्रोल न थियो आहे न मास्क ते। असां कीअं कयूं कंट्रोल, आम माण्हू थी करे, हिकु ईंदो आहे सभु ॿरो तबिका, कंहिंसां विढ़ूं असां मास्क लाइ,
जी अज़र साहब, तव्हां जेका वबा जी सूरत हाल खे ॾिठो, जेका वबा जा जेके बि कारोबार आहिनि उहे खुलियल आहिनि, उते माण्हुनि जी पी आहे, माण्हुनि जी रश आहे, न त उते कोई SOPs ते अमल आहे, न जो उते जेको दुकानदार हो सैनिटाइज़र इस्तेमालु करे थो, न मास्क इस्तेमालु करे थो। हीअ त सिर्फ़ु दुकानदारनि जेके हितां जा ख़ानगी मेडिकल सेंटर आहिनि उते बि तव्हां ॾिठो त का बि समाजी विधी जो इंतज़ाम न थियल हो, न ई उते जेको माण्हुनि खे हिदायत कई तव्हां जेको आहे मास्क पायो या सैनिटाइज़र उते रखियो वियो, अहिड़ी का बि शइ असांखे नज़र न आई। सॼे शहर जे अंदरि न ई पुलिस इंतिज़ामिया नज़र न आई, न ई ज़िले इंतिज़ामिया असांखे नज़र आई जेकी हिन शइ ते अमल कराई। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हिते हीअ बीमारी वधी वञे थी त नतीजा जेके आहिनि इंतिहाई ख़तरनाक ईंदा। तंहिंजे करे हितों जी ज़िले इंतिज़ामिया, हितों जी पुलिस इंतिज़ामिया ऐं सिंध सरकार खे हिन तरफ़ ध्यानु करे हिते जेको SOPs ते अमल कराए त जीअं हिन बीमारी खां बची सघिजे। जी नाज़रीन, तव्हां ज़ैन सरकीअ जी समूरी वाज़े कयल सूरत हाल ॾिठी, तव्हां ॾिठो त चयो वेंदो आहे त जेका बीमारी जे इलाज खां वधीक एहतियात तमामु ज़रूरी हूंदो आहे, पर हिते उहे पैमाना तमामु कमज़ोर नज़र अचनि था। इंतिज़ामी हवाले सां तमामु घणी कमज़ोरी आहे। कंहिं बि तरह सां इंतिज़ामिया संजीदा नज़र नथी अचे त उहे जेको SOPs ते अमल करायो वञे, या जेके इस्पतालुनि जी सूरत हाल आहे उते के वार्ड डेवलप थियल कोन्हनि, उते जेका इंजेक्शन लॻाइणी हुजे थी उनजी कमज़ोर सूरत हाल आहे। उते अञा ताईं माण्हुनि में अवेयरनेस न आहे त उहे वञी जेके कोरोना खां बचाव वारियूं इंजेक्शन लॻाइनि। ऐं शहर अंदरि जेका मार्केटनि में पीह लॻी पई आहे, या को मास्क जे इस्तेमाल वारी सूरत हाल आहे, पब्लिक ट्रांसपोर्ट वारी में जेके मुसाफ़िरनि जी पीह वारी सूरत हाल आहे, जिते किथे उहा SOP जी भञकड़ी ऐं लापरवाही नज़र अचे थी। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल रही त यकीनन हीअ जेका वबा आहे उहा घटिजण बजाए वधंदी, जेका तमामु घणी हानिकार साबित थींदी। उनजे लाइ इंतिज़ामी जेका मशीनरी आहे उनखे बि संजीदा थियणो पवंदो, ऐं जेका अवामी सतह ते पाण माण्हू आहिनि उहे पंहिंजे हिफ़ाज़त पाण करण जे लाइ मास्क जो इस्तेमालु करनि, विथी जेका आहे समाजी विथी खे उहो क़ाइमु करनि, उहा बहाल करनि, त जीअं हिन ख़तरनाक जेका करोना वारी सूरत हाल आहे उन खां महफ़ूज़ रही सघिजे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़र गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।